Hello guys, how are you? फेसबुक वारनि पोस्टुनि ते मां 12 पोस्टूं कयूं हुयूं ज़मीन ते ज़िंदगी जो वजूद ऐं इर्तिका एवोल्यूशन वग़ैरह छा थींदी आहे। सो 13 14 15 16 रहनि था पिया, उहो पाण कंदासीं। फ़िलहालु मां चयो तव्हांखे हिते थोरो इंट्रोडक्शन कराए छॾियां त पाण नेक्स्ट जेके पोस्टूं थींदियूं एक्चुअली इंसानी एवोल्यूशन जूं उहे कीअं छा जे बारे में हूंदियूं ऐं किथां शुरूआति थींदी। शुरूआति ते पाण बाद में था चऊं। पहिरियां जेके 12 पोस्टूं थियूं आहिनि उन्हनि ते थोरो मां तबसरो या ख़ुलासो करे वठां। पाण जिथे सम्झ त अंत कयो हो या पोस्टूं छॾियूं हुयूं या जिथे पंहिंजो सफ़र पुॼाणी ते पहुतो हो उहो हुयो ग्रेट अफ्रीकन रिज। ठीकु आहे न। ग्रेट अफ्रीकन रिज छा हूंदी आहे? तव्हां जेकॾहिं जोग्राफी या मैप ॾिसो दुनिया जो, वर्ल्ड अटलस जंहिंखे चइबो आहे, त डेड सी जेको इसराइल में आहे, रेड सी जेको अफ्रीका ऐं अरेबिया खे बेसिकली अलॻि कंदो आहे, उनखां पोइ हिकु सीरीज़ ऑफ लेक्स आहिनि जंहिंमें लेक विक्टोरिया आहे, लेक मलावी आहे, लेक मलावी, लेक टांगानेका वग़ैरह। ठीकु आहे न। इहे हिकिड़ी माना तव्हां ॾिसंदव तव्हांखे हिकिड़ो अफ्रीका जो कंटीनेंट ॿिनि हिसनि में तक़सीम थियल नज़र ईंदो, ॼण त माना विच में हिकिड़ी लाइन आहे। ऐं हींअर बि गुज़िरियल 15-20 सालनि खां वठी अफ्रीका खंड एक्चुअली वाकई में ॿिनि हिसनि में तक़सीम थिए थो पियो। जेके 2 टेक्टोनिक प्लेट्स आहिनि, अफ्रीकन ऐं अरेबियन, उहे पाण खां सम्झ अलॻि पियूं थियनि। उन करे थी सघे थो न, बल्कि ईंदड़ डेफिनेटली ईंदड़ कुझु लख सालनि में या मे बी मिलियंस ऑफ ईयर्स में अफ्रीका खंड ॿिनि हिसनि में तक़सीम थी वेंदो। सो इहो बि कुझु तक़रीबन 70 लख साल अॻे। ठीकु आहे न। छा जो हिकिड़ी जियोलॉजिकल तब्दीली आई। जियोलॉजिकल तब्दीली छा हूंदी आहे? माना ज़मीन ते जेका जबल आहिनि, डेज़र्ट आहिनि, रेगिस्तान आहिनि, या ॿेला आहिनि, या मैदानी पट्टा, उन में जेका बज़ाहिर तब्दीली रोनमा थिए उनखे जियोलॉजिकल तब्दीली चइबो आहे। जियो मीन्स अर्थ। ठीकु आहे न। सो नॉर्मली अफ्रीका में उन ज़माने में यानी कि 70-75 लख साल अॻु में वॾे पैमाने मींहुं पवंदा हुया ऐं वेदर पैटर्न कुझु अहिड़ा हुया जो डेंस फॉरेस्ट हुया। ठीकु आहे। डेंस फॉरेस्ट में केरु रहंदो आहे तव्हां ख़बर हूंदी, ऐं कंहिंखे इहा शइ सपोर्ट थी करे, फेवर थी करे। डेंस फॉरेस्ट में नॉर्मली मंकी रहंदो आहे, चिंपैंजी, गोरीला, बांदर, लंगूर, उन जी खोड़ स्पीशीज़ आहिनि। ख़ुदि जेको मंकी आहे उन जूं बि 100 क़िस्म आहिनि। ऐं उनखां पोइ जेका आफ्टर एवोल्यूशन यानी कि मंकी जी इर्तिका खां पोइ चिंपैंजी ऐं गोरीला उहे मोर एडवांस्ड वर्जन ऑफ मंकी आहे सम्झो। ठीकु आहे न। उहो वरी कीअं? गोरीला या चिंपैंजी साइज़ में वॾो हूंदो आहे, ताक़तवर हूंदो आहे, वणनि ते बि रही सघे थो, हेठि बि भॼी डुकी डोड़े सघे थो, ऐं ज़रूरत पवण ते कंहिं चङे भले जानवर सां मुक़ाबिलो करे सघे थो। इंसान खां त ज़ाहिर पंजूण ते वधीक ताक़तवर हूंदो आहे। ठीकु आहे न। सो अहिड़ी क़िस्म जा जानवर जेके ॿेलनि में रही सघनि उहे देवर थ्राइविंग मतिलबु उहे ज़बरदस्त शानदार तरीक़े सां रहिया, ठठ सां रहिया पिया। ठीकु आहे न। ऐं घाटा ॿेला या जंग कंहिंजे वारे में न हूंदा आहिनि, शींहं जे वारे में न हूंदा आहिनि, चीता, लियोपर्ड, जिन्हनि जो शिकार करण जो तरीक़ो लिकी करे ऐं ड्रोड़ी करे। चीते खे तव्हां ॾिसो त हुन वटि हिकु ई पावर आहे या उन जेको एट्रीब्यूट आहे या ख़ासियत आहे, उहा हुनजी स्पीड आहे। बेसिकली स्पीड लाइ तव्हांखे खुलियो मैदान खपे, त उन करे चीते इन वारे में न हो। चवण जो मक़सदु आहे त इहो सिस्टम सॼो बहितरीनु नमूने हले पियो। पोइ छा थिए जो ग्रेट अफ्रीकन रिज जो हिकिड़ो इवेंट स्टार्ट थियो 70 लख साल अॻे, यानी कि अफ्रीकन कंटीनेंट ॿिनि हिसनि में तक़सीम थियणु लॻियो। नतीजे में छा थियो जो वेदर पैटर्न ऐं मींहं जो रुख जेके चइबो आहे उहे शिफ्ट थी विया, चेंज थी विया। ऐं अॻिते हली करे कुझु लख सालनि में, इहो ॾींहंनि में कोन थींदो आहे, न को सालनि या हज़ारनि सालनि में बि न, लखनि सालनि में वॾे पैमाने ते
मौसमियाती तब्दीली रोनमा थी, जंहिंजे करे छा थियो जो आहिस्ते आहिस्ते मींहं घटिजंदा विया ऐं मींहं जे घटिजंदा वेंदा ज़ाहिर आहे वण ख़तमु थींदा। वण ख़तमु थींदा त जेके वण ते रहंदड़ जानवर हुया उन्हनि जे लाइ वॾो मसइलो पैदा थी पियो, छो उन्हनि जी जेका सर्वाइवल हुयो उहो वणनि सां हुयो। ठीकु आहे न, वण ई कोन हुया त ज़ाहिर आहे उन्हनि जे लाइ सर्वाइव करणु तमामु ॾुखियो थी पियो। ओवर द कोर्स ऑफ नेक्स्ट मैनी 100,000 years, ठीकु आहे न, कई लख सालनि खां पोइ उन्हनि मैदाननि ते गाह फुटो। ठीकु आहे न, हाणे गाह किथे फुटंदो आहे? जिते पाणी हुजे, जिते सिज जी रोशनी हुजे। नॉर्मली डेंस फॉरेस्ट हूंदा आहिनि, घाटा झंग, उन्हनि जे हेठां यानी कि कैनोपी जे हेठां यानी कि वणनि जी छांव थींदी आहे, तक़रीबु ऊंद हूंदी आहे। तव्हां ख़बर आहे ब्राज़ील रेन फॉरेस्ट में जॾहिं मींहुं पवंदो आहे त पाणी जी हिकु फुणी खे ज़मीन ते पुॼण में 10 मिंट लॻंदा आहिनि। माना एतिरा घाटा वण हूंदा आहिनि जो हिकु फुणी वरी ॿिए पन ते, वरी ॿिए पन ते, माना मूंखे छित ठहियलु न सम्झ, छित मिसल आहे। ठीकु आहे, सो उन में काफ़ी टाइम लॻंदो। सो हाणे घाटनि ॿेलनि जे अंदरि जो ग्रास आहे बेसिकली गाह, ठीकु आहे न, गाह न फुटी सघंदो छो उनखे सिज जी रोशनी मिलंदी कोन्हे। वणनि में तव्हांखे हिकिड़ो मुक़ाबिलो नज़र ईंदो आहे, मथे कद जेतिरो मथे कद वधाए सघिजे ओतिरो वधाइजे, छो जो उनखे सिज जी रोशनी खपे, सनलाइट खपे। सनलाइट बेसिकली सर्वाइवल आहे फॉर प्लांट स्पीशीज़। सो हाणे गाह खे त सिज जी रोशनी कोन मिलंदी घाटे झंग में। जीअं ॿेला ख़तमु थिया पोइ छा थियो, गाह खे हिकिड़ो वारो मिली वियो, ग्रास बेसिकली। ठीकु आहे, त ग्रास उहो सॼे जेके ईस्ट अफ्रीकन जेके प्लेन्ट हुया, जेके हाणे बि तव्हांखे सेरेंगेटी, मसाई मारा, इहे कीनिया ऐं तंजानिया में मशहूरु मैदान आहिनि, गाह जा मैदान, जिते मशहूरु एन्यूअल माइग्रेशन तव्हांखे थींदी ॿुधी हूंदी तव्हां, जंहिंमें घटि में घटि 15 लख विल्डरबीस्ट। विल्डरबीस्ट छा हूंदो आहे? विल्डरबीस्ट मतिलबु झंगली गऊ तव्हां खणी चओ। 15 लख विल्डरबीस्ट, 3 लख हरण, 2 लख तक़रीबन ज़ेबरा। इहे 20 लख जानवरनि जी माइग्रेशन थींदी आहे फ्रॉम वन प्लेन टू अदर प्लेन। उन माइग्रेशन दौरान माना जिते सॼो जेको तव्हां कीनिया ऐं तंजानिया जे विच मां ई ॿिन्ही खे केरु धार थो करे? ख़त इस्तवा, इक्वेटर चइबो आहे, यानी कि हिकिड़ो इक्वेटर जे उत्तरी पासे खे पाण नॉर्दर्न हेमिस्फेयर चवंदा आहियूं, ॾखिणी पासे खे साउदर्न हेमिस्फेयर चवंदा आहियूं। ॿिन्ही जी मौसम में फ़र्क़ु हूंदो आहे, ॿिन्ही जी जोग्राफी में फ़र्क़ु हूंदो आहे। जेको अफ्रीका जो नॉर्दर्न हेमिस्फेयर आहे उते बारिश कॾहिं थींदी आहे? ऊन्हारे में। ऐं साउदर्न हेमिस्फेयर में उन वक़्तु सियारो हूंदो आहे। वरी जॾहिं 6 महीना गुज़रंदा आहिनि त नॉर्दर्न हेमिस्फेयर यानी उत्तरी हिसे में सियारो अची वेंदो आहे ऐं ॾखिणी हिसे में वरी ऊन्हारो थी वेंदो आहे। त उहो मींहं जो जेको साइकिल आहे 6 महीननि जो, उन हिसाब सां इन 20 लख जानवरनि जी माइग्रेशन थींदी आहे। ठीकु आहे न, ॻाल्हियूं मिक्स बि थियनि, बहरहाल इंफॉर्मेशन तव्हांजे लाइ। सो उहा माइग्रेशन में 20 लख जानवर ट्रेवल कंदा आहिनि ऐं ग्रास सॼो गाह उन ते उहो पलंदा आहिनि। ऐं वरी मज़े जी ॻाल्हि त जेको विल्डरबीस्ट आहे उहो गाह जो मथियों हिसो खाईंदो आहे, ज़ेबरा गाह जो विचों हिसो खाईंदो आहे, ऐं जो हरण आहे उहो वरी सम्झो पहाड़ खां जस्ट थोरो जेको मथे हूंदी आहे न गाह जो, जितां जस्ट ज़मीन ते निकिरे थो पियो उतां खाईंदो आहे। त उहो गाह जो जेको पोर्शन आहे बेसिकली माना ज़मीन जे बिल्कुलु मथां विच वारो हिसो ऐं मथियों हिसो, उहे 3 जानवर शेयर कंदा आहिनि। ऐं सभिनी जी डाइट जे हिसाब सां नेचर में हिकिड़ी शइ आहे त हर को पंहिंजी ग़िज़ा जे हिसाब सां इवॉल्व थिए थो पियो, इर्तिक़ा पज़ीर थिए थो पियो। सो इहो हिकिड़ो माइग्रेशन आहे। ऐं हाणे बि उहो मैदान मौजूदु आहे, उते तव्हांखे नाले मात्र को वणु मिलंदो, जेके ॻाल्हि पई हले 70 लाख साल अॻु जी, जिते घाटा वण हुया, पोइ उहो मौसमियाती तब्दीली जे करे घाटा वण ख़तमु थी विया। ठीकु आहे, ऐं गाह जा मैदान थी विया जेके अॼु बि मौजूदु आहिनि। इहा माइग्रेशन थींदी आहे, इहो सबूत आहे। उन गाह जे मैदान जंहिंजो कद गाह एॾो वॾो हूंदो आहे, 3-4 फुट उनजो हाइट थींदी आहे। उन में आराम सां शींहं बि लिकी वेंदो आहे इन विल्डरबीस्ट ऐं हरण वग़ैरह जे लाइ। चीतो ऐं ॿिया जेके जंगली जानवर आहिनि, शिकारी जानवर जेके चइजे, लियोपर्ड वग़ैरह ऐं
जेको ॿियो कहिड़ो आहे किनो जानवर, हाइना, ठीकु आहे न। सो उन्हनि जो शिकार उते थींदो आहे। ठीकु थी वियो। सो हाणे ॻाल्हि थी अचे त उहो जॾहिं ॿेला ऐं रेन फॉरेस्ट ख़तमु थियण लॻा 70 लख साल अॻु, त उन इलाइक़नि में जेके चिंपैंज़ीज़ ऐं गोरिला हुया उहे छा कनि, ज़ाहिर उहे ख़तमु थी विया, वाइप आउट थी विया, या उन्हनि जी पॉपुलेशन हिकु ॾींहं में न ग्रेजुअली घटिजंदी वई। छो जो उन्हनि जी इनहेबिटेड छा हूंदी आहे, जिते जानवर जी नसुल वधंदी आहे, विझंदी आहे, उनखे सुठो फील थींदो आहे। वण ख़तमु थी विया, ॿेला ख़तमु थी विया, उनजो इनहेबिटेड डिस्टर्ब थियो, ऐं उन करे उन्हनि खे उतां माइग्रेट करिणो पियो ॿियनि वधीक रेन फॉरेस्ट वारा इलाइक़नि ॾे, के मरी विया, के जंगली जानवरनि जो शिकार थी विया। किन सर्वाइव करे वरितो, कीअं सर्वाइव करे वरितो, माना अहिड़े माहौल में जिते चिंपैंज़ी ऐं गोरीले खे वण खपे थो पियो रहण जे लाइ, रेन फॉरेस्ट लाइ, उते पन खाईंदा आहिनि, फ्रूट खाईंदा आहिनि, ॿियो कॾहिं कॾहिं गोश्त बि खाईंदा आहिनि। बहरहाल उहे वण रहिया न, उहे पन रहिया न, उहे गुल रहिया, ऐं उन करे उनजी नसुल खे ख़तरो थियो, ऐं उहे नसुलनि जी सम्झो तक़रीबन ख़तमु थी वई। पर हिकु अधु पोर्शन ऑफ देयर पॉपुलेशन एक्चुअली सर्वाइव्ड, उन्हनि सर्वाइव कयो। कीअं कयो उहो तव्हांखे मां अॻी वीडियो में ॿुधाईंदुसि। त माना जॾहिं इनहेबिटेड तबाह थी वियो इन क़िस्म जे जानवरनि जो, त उन्हनि छा कयो। हरण खे को मसइलो कोन्हे, हरण जे लाइ ग्रास लैंड्स हुयूं, ज़ेबरा सभु उते हुया, विल्डरबिस्ट हुया, शींहं, चीतो, लियोपर्ड सभु शिकार कनि पिया, उनजे लाइ ठठ थी विया। या उन्हनि पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे एॾी का वॾी तब्दीली फील कोन थी हूंदी, छो जो उगा खाईंदा आहिनि, पन बि खाईंदा आहिनि। पर जेको चिंपैंज़ी आहे या गोरिला या बांदर आहे, उगा न खाईंदो आहे, उहो पन खाईंदो आहे, बेसिकली वणनि जा पन या पतियूं या गुल या फ्रूट। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि, उहे चिंपैंज़ीज़ या गोरिला वण न हुजण करे एॾी स्पीड सां भॼी कोन सघंदा आहिनि, तंहिंखां शिकार माना शिकारनि जे शींहं जे सम्झ माना टारगेट ते हुया। सम्झो त माना लखें गोरिला चिंपैंज़ी शिकार थी विया आहिस्ते आहिस्ते, हिकु साल में न लखनि सालनि में उन्हनि चिंपैंज़ी शिकार थींदा विया, ख़तमु थींदा विया। पर हिकिड़ो गिरोह अहिड़ो हुयो जंहिं इन शइ खे एडॉप्ट कयो, पाण खे एडजस्ट कयो, ऐं उतां शुरूआति थी हिकु नए सफ़र जी। ठीकु आहे, उहो नओं सफ़र पाण अॻिए हिसे में डिस्कस कंदासीं। ठीकु आहे, गुड बाय।